औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब दोस्त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद। हिननि घोटनि जे लाइ हिकिड़ी सभु दोस्त हथ मथे खणो ऐं दुआ घुरो त अल्लाह ताला हिननि खे कामयाबु करे ऐं हिननि जे औलाद खे ऐं हिननि जे घर खे कामयाबु करे। रब जली मुक़ीम सलात मुंज़रिती रबना वत कबल दुआ रबन गफरली वल वालदैया वल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। रबना तना फिदनिया हसनतुम फिल आखिरत हसनतुम वकिना अज़ाबन नार वकिना अज़ाबल कबर वकिना अज़ाबल हशर वकिना अज़ाबल मीज़ान। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा। असांजे शेख अब्दुल्ला जो हीअ रिथियल प्रोग्राम तमामु जस जे लाइक़ु आहे। असांजा दोस्त जिन हिन में मदद हेल्प कई आहे, असांजो जाम ख़ान शोरो साहब जेको कंहिं मजबूरीअ तहत वापसि थियो आहे, रस्ते मां वॾी क़यादत हुनखे अचानक घुराए वरितो आहे, जेको तव्हांजे हिन प्रोग्राम में न आयो आहे। उनखां पोइ बाक़ी असांजा दोस्त सरदार सालिम अहमद ब्राह्मणी साहब, डॉक्टर सिकंदर शोरो साहब, मलिक चंगेज़ खान, हाजी रमज़ान पालारी साहब, असांजो टिकम दास, रमेश गुप्ता, असांजो नंढड़ो भाइटियो अरब खान, उन ते वेठल बाक़ी दोस्त भुट्टो साहब। हीउ अमल वाकई नेकी जे लाइक़ु आहे, इबादत जहिड़ो आहे ऐं हिननि जे काज में शरीक थियणु तमामु सवाब जो अमल आहे। पर शेख साहब खे आउं एतिरो चवंदुसि त मूंखे एतिरी ख़बर कोन हुई त तमामु वॾी महिनत जो कमु आहे। पर हिन में इहा शइ चेक कजां त सरंदीअ वारा माण्हू बि तोखां जेको आहे न ॾाज वठी था वञनि। मूं थोरी चेकअप कई आहे ऐं हिते पहिरीं तरजीह कोस्तान तालके खे ॾे, बाक़ी सॼी सिंध ॾे पोइ वञिजां। अहिड़ो लीडर न थी सॼी सिंध ते पहुचण जी, पहिरीं कोस्तान खे फतेह कर पोइ अॻिते वञिजां। ऐं हिते जेको आहे कोस्तान में वॾे में वॾी गुरबत कोस्तान में आहे। असां त हाणे अचणु शुरू कयो आहे, असांखे त एतिरी ख़बर कोन हुई त जीअं असांजा 3 तालका आहिनि जामशोर ज़िले जा, सुखिया सताबा, हीअ बि ईअं ई हूंदो। पर बसि कुदरत जो जेको आहे हिकिड़ो निज़ाम आहे, असांजियूं बि कोताहियूं आहिनि। असां तव्हां वटि ॾाढो लेट सां आया आहियूं ऐं हीअ सियासी प्रोग्राम वाकई कोन्हे, हिनखे सियासी बनाइण बि न खपे। हीअ शादी जी ख़ुशीअ जो मौक़ो आहे ऐं पंहिंजो हिननि जी शादीअ जी अमल जी जेको आहे सो ॻाल्हि करणु खपे। पर जीअं अब्दुल्ला शेख थो चए त महकुनि जे अॻियां अचण खां पोइ माण्हू जेको आहे हरू भरू बि शुरू थी वेंदो आहे सियासत ते। सियासत इबादत आहे, पर हिन इबादत खे सियासी माण्हुनि गंदो कयो आहे, जेके तमामु जेको आहे पंहिंजो उरूज खे पहुची मुनाफ़िक़त जी सियासत कनि था। उन मुनाफ़िक़त जी सियासत मां माण्हू बेज़ार थी चुका आहिनि। सचाईअ वारी सियासत इबादत आहे, उनखां रोक बि कोन्हे, हीअ इबादत करणु खपे। असांखे हीअ रस्ता सरदार सालिम अहमद ब्राह्मणी हिन इलाइक़े जा ॾेखारिया ऐं हिन इलाइक़े जी हालति खां वाक़ुफ़ु कया। सरदार सालिम अहमद पाण बि 40 सालनि जे तकलीफ़ुनि में वेठो ई रहियो, ख़ामोश थी रहियो। असांजे अचण में बि देरि थी आहे, हिननि जो ॾोह बि कोन्हे। पर सुजाॻी तव्हां वटि अची चुकी आहे, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। तमामु देरि थी वई आहे, आऊं हिनखे सियासत जे प्रोग्राम जे वर नथो चाढ़णु चाहियां। ऐं पंहिंजो उनखां पोइ मलिक चंगेज़ खान अथव, डॉक्टर साहब अथव। पर असांखे ॾुख ॾाढो थियो आहे हिते अची जेके हिन तालके जी हालति ॾिसी त हीउ तालको बि असांजे तालकनि वांगुरु सुखियो सताबो, पढ़ियल लिखियल माहौल ऐं इहे सभु शयूं असां ॾिसूं हा त ख़ुशी थिए हा। पर अफ़सोस हिन सां जंहिं कई आहे, इनशाला उन सां बि अहिड़ी थींदी। ही ग़रीब माण्हू जेके पेरों घाड़ा, जिन वीचारनि खे कंहिं बि शइ जी सहूलियत जी न ख़बर आहे, न लाचार आहे, न घुरनि था, ज़बान बंदि आहे। पर इनशाला हीअ जेके शुरूआतूं थी चुकियूं आहिनि, हाणे हिननि जूं तकलीफ़ूं न रहंदियूं ऐं इहे सुजाॻ थी चुका आहिनि। लतीफ़ साईं जूं सिटूं आहिनि त पंहिंजो पाण ई ईंदुमि होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां। हाणे असां त अचूं पिया, पर तव्हांखे उथणो पवंदो। तव्हां खां सवाइ असां कुझु न करे सघंदासीं।
असां बीही मोटी वेंदासीं, को असांजो अचण जो फ़ाइदो कोन्हे। तव्हांखे उथणो पवंदो, हीउ इलाइक़ो तव्हांजो आहे। ऐं जेसीं ताईं तव्हां शुरूआति न कंदव त तेसीं ताईं तव्हांखे केरु बि अची निंड मां उथारींदो या मथे करे बिहारींदो, इहो केरु बि अमल कोन करे सघंदो। ऐं हर मदद वारो माण्हू जेको आहे, अलाह ताला बि उन जी मदद कई आहे, जंहिं क़ौम पंहिंजी मदद जे लाइ पाण सोचियो आहे। बाक़ी घर वेठे त शींहं बि बुख मरी वेंदा। तव्हांखे उथणो पवंदो, तव्हांखे इनकलाब जी ज़रूरत आहे, तव्हांजे हिन इलाइक़े खे तरक़ीअ जी ज़रूरत आहे। हर सहूलियत खां तव्हां महरूम आहियो। अहिड़ी का बि सहूलियत असांखे नज़र कोन आई आहे। ऐं इंशाअल्लाह इलेक्शन वेझी आहे, उन में तव्हांजा उमेदवार, असांजा दोस्त स्टेज ते वेठल आहिनि ऐं इहे तव्हांजे साम्हूं ईंदा। उन्हनि जे लाइ तव्हांखे तमामु वॾी महिनत करणी पवंदी। मुंहिंजे नंढड़े भाइटीअ चयो त बाबा असां सभु पीपल्स पार्टीअ में आहियूं। बिल्कुलु पीपल्स पार्टीअ में आहियूं, पर ख़ुदा न ख़ास्ता राहूं जुदा थियनि त संदरा तव्हांजा ॿधल हुजनि। ईअं न थिए त पोइ पंहिंजो तव्हांखे देरि थी वञे ऐं हू जेको आहे पंहिंजो पतन टिपी हुन पासे हलियो वञे। तंहिंजे करे तव्हांखे पंहिंजी तयारी हींअर सां करणी पवंदी, छो त तव्हां हू चवंदा आहिनि डुबरी सुझंदे पलाणे। सो असां एॾा ताक़तवर कोन आहियूं, बाक़ी इन आवाम जे आसिरे ते आहियूं। जेकॾहिं हिननि हिमत कई त तव्हांजो हक़ तव्हांखे इनशाअल्लाह ज़रूरु न मिलंदो। जेकॾहिं हिननि न हिमत कई, हीअ पंहिंजी तक़दीर बदिलाइण नथा चाहिनि, त आख़िरकार असां ऐं तव्हां केतिरो अची अची हिननि खे उथारींदासीं, हिननि खे सुजाग कंदासीं, इहो मुमकिन कोन्हे। तव्हांखे जज़्बाती तक़रीरूं रमेश गुप्ता, टीकम दास ॿुधाए चुका आहिनि। हाणे पंहिंजो हे आहे असांजे मलक असद सरदार साहिब जो ॻोठ बि आहे, इलाइक़ो बि आहे। उनखे बि सोचणु खपे, हा 40 साल हिननि माण्हुनि सां ज़ुल्म थियो आहे, हथ सां वेही हुननि सां ज़ुल्म कयो अथसि, हुननि जा हथ पेर ॿधी हिकिड़े खूह में उछलाए छॾियो अथसि। हाणे महसूसु थिए थो त 6 महीननि मां खूह मां निकिरी आया आहिनि, पर हाणे जेसीं ताईं तव्हां कुझु न कंदव, असां कुझु न करे सघंदासीं।